वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल क़ौमुनि जे इजलास में शिरकत लाइ न्यूयॉर्क पहुची वियो। वज़ीर आज़म 27 सेप्टेम्बर ते गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबली इजलास खे ख़िताब कंदो। 5 ॾींहनि जे दौरे दौरान वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ इजलासनि में शिरकत कंदो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं IMF MD सां बि मुलाक़ात रचियल। वज़ीर आज़म जे 28 सेप्टेम्बर ते लंडन रस्ते 10 वापसी जो इम्कान। पाकिस्तान विच ओभर में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान के दहशतगर्दी खिलाफ़ जंग में वॾो नुक़सान पहुतो आहे। इसराइल फ़लस्तीन में नस्लकुशी जो ज़िम्मेवार आहे। फ़लस्तीनियुनि लाइ हर मुमकिन मदद फ़राहम करे रहिया आहियूं। असां फ़लस्तीन में चाहियूं था। वज़ीर आज़म हर फोरम ते फ़लस्तीन जो आवाज़ उथारियो। IMF सां मामला हतमी मरहले में पहुची चुका आहिनि। इतलात बारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तरड़ जूं न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं त ब्लूमबर्ग पाकिस्तानी मुआशी पॉलिसियुनि जी तारीफ़ कई। लिबनान ते इसराइली हमलनि में शहीदनि जो अंग 492 थी वियो। इसराइली फोर्सिस ॾखण ऐं ओभर लिबनान में 800 फ़िज़ाई हमला कया। औरतुनि ऐं ॿारनि सूधो 492 ॼणा शहीद, 1600 ॼणा खां वधीक ज़ख़्मी थी पिया। शहीद थी वियनि में 38 ॿार ऐं 58 औरतूं शामिल। ज़ख़्मियुनि खे खणी वेंदड़ एम्बुलेंस खे बि निशानो बणायो वियो। इसराइली पारां वादी बका ऐं ॿिया इलाइक़नि में ख़ाली करण जी धमकीअ खां पोइ हज़ारे माण्हुनि जी लॾ पलाण। हिज़्बुल्लाह जा बि इसराइल ते जवाबी रॉकेट ऐं मिज़ाइल हमला फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। अमरीकी सदर जो बाइडन जी इमाराती सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद अल नहयान सां मुलाक़ात। वाइट हाउस में मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻुवाननि विच में इसराइल लिबनान शिकतान ते ॻाल्हियूं। अॻुवाननि विच में गज़ा में जंगबंदीअ जी कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। जो बाइडन मूजिबि मुंहिंजी टीम इसराइल लिबनान शिकतान घटाइण लाइ कमु करे रही आहे। गज़ा जहिड़ा सान्हा हल थियण ताईं जुटरादार तरक़ी हासिल नथी थी सघे। ख़्वाजा आसिफ जो गडियल क़ौमुनि जी फ्यूचर समिट खे ख़िताब। संदसि चवणु आहे त फ्यूचर पैकेज 100 खां वधीक मुल्कनि लाइ तरक़ी ऐं सुधारनि जो मौक़ो आहे। मुआहिदो तॾहिं तब्दीली जो कारण बणिबो जॾहिं उन में कयल वाइदा पूरा कया वेंदा। अमरीका में चूंडूं। अहम रियासतुनि में अमरीका जी रिपब्लिकन सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जी पोज़ीशन कमला हैरिस खां बहितर। परॾेही मीडिया मूजिबि एरिज़ोना, जॉर्जिया ऐं उत्तर कैरोलिना में ट्रंप जी मक़बूलियत कमला हैरिस खां बहितर नज़र अचण लॻी। गुज़िरियल सदारती चूंडुनि में डोनाल्ड ट्रंप खे जॉर्जिया में 1200 वोटनि तां शिकस्त मिली हुई। डोनाल्ड ट्रंप चवे थो अमरीका में रहंदड़ महांगाई जी ज़िम्मेवार कमला हैरिस आहे। चूंडुनि में कामयाबी खां पोइ महांगाई ते ज़ाब्तो आंदो वेंदो। रतोदेरो में अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। खपे कब्रिस्तान भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में बरकत अली सोमरो मारिजी वियो। इतलाउ ते पुलिस पहुची लाश खे तालके अस्पताल पहुचायो। वाक़िए जी जांच जारी। ऐं बाकराणी में झेड़े में ज़ख़्मी थियल औरत में दम ॾेई छॾियो। मक़तूलनि जो अंग वधी 3 थी वियो। मुस्मात क़ाइम ख़ातून बिरोही लाड़कानी अस्पताल में दम ॾिनो। ॻोठ हैदर बिरोही में गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि घर ते हमिलो कयो। हमले में 31 वरनि जो नदीम ऐं संदसि भेण फज़ीला बिरोही थॾे ते मारिजी विया हुआ। अॼु संदन अमड़ मुस्मात क़ाइम ख़ातून बिरोही दम ॾेई छॾियो। वाक़िए जो केस थाणे ते जवाबदार दोस्त मोहम्मद बिरोही समेत 10 ॼणनि ते दाख़िल।